मदीने वारे साईं फरमायो तो दुनिया में इंसान जो टे संगतूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ी संगत हूंदी आहे माल ऐं मिल्कियत, पैसो ऐं ॾोकड़, जायदाद ऐं ज़मीनूं ऐं प्रॉपर्टियूं। पहिरीं मिल्कियत, पहिरीं संगत दुनिया में इहा हूंदी आहे। ॿी संगत हूंदी आहे यार दोस्त मिट माइट, अबो अदो अज़ीज़ करीब। ॿी दुनिया में इहा इंसाननि जी संगत हूंदी आहे। ऐं टी संगत वरी अमलनि जी हूंदी आहे। मदीने वारे मीर फरमायो मौत अची वियो त पहिरीं संगत हिते टुटी। भाउ जे मौत आयो न जनाज़ो खटोले ते पियो आहे, पर इन मिल्कियत खां इहो ला दावा थी। ज़मीन ते दावा टुटी। बंगुलनि ऐं जायुनि जो जेका दावा रखियूं वेठो हुयो सा इते ई टुटी। साह निकिरण सां पहिरीं संगत टुटी। ऐं ॿी संगत वरी एतिरी वफ़ादारी कंदा जो कुल्हे कांधी थी कब्र ताईं ते छॾींदा। एतिरी वफ़ादारी कंदा कब्र ताईं छॾे अंदर मण मिट्टीअ में पूरे। इहा ॿी संगत हिते बि टुटी। बाक़ी रही संगत अमलनि वारी। जे चङा अमल कयई, जे नेकी जा अमल कयई त इन जी कब्र जन्नत जो बाग़ीचो बणिजी वेंदी। पर जे बुरा अमल कयई, बेहयायुनि वारा अमल कयई त इन जी कब्र जहन्नम जो खॾो बणाई वेंदी।